परू माफ़ कजांइ, तोखे भी थोड़ी तकलीफ़ अची वई। दरअसल ॻाल्हि इहा आहे त हाशिम ख़ान आहे मुंहिंजो यार, उन लाइ मूं वटि लख इज़तूं आहिनि, पर छा कयां, ही ज़ालिम पापी पेट भी त आहे न। पोइ कॾहिं कॾहिं दोस्तनि सां बि गदारी करणी पवंदी आहे। यार तोखे मूं हिकु राति नाहक क़ैद रखियुमि, इन जो मूंखे वरी ॾाढो अफ़सोस आहे। सूबेदार मुंहिंजी ॻाल्हि हिकु यादि रखजांइ, जंहिं वॾेरे जी तूं वंगार वही रहियो आहे न, उहो ई वॾेरो हिकु ॾींहुं तोखे बेइज़्ज़तो कंदो। वंगार न सुल्तान, वंगार न, नौकरी मुंहिंजी रोज़ी आहे। हूअं बि चवंदा आहिनि न त फिफड़ न गोश्त, पुलिस वारो न दोस्त। असां कंहिंजा यार कोन्हूं, सिर्फ़ पैसे जा यार ऐं पैसे जा। चंद रुपयनि जे करे तो हिकु न्याणीअ जी ज़िंदगी बर्बाद करे छॾी आहे। तोखे जेकॾहिं असांखे गिरफ़्तार करणो हुयो त भले करीं, पर चाचे मलूक खे गिरफ़्तार छो की? अरे बाबा, मूं त सिर्फ़ु तव्हांखे गिरफ़्तार कयो आहे। हूअं बि त पुलिस जो कमु ई इहो आहे, चोरनि ऐं लोफरनि खे गिरफ़्तार करणु। मूं त पंहिंजो फ़र्ज़ु निभायो आहे, पोइ उहो चाचो मलूक हुजे या तूं हुजी। सूबेदार, तूं कानून जो मुहाफ़िज़ न, पर कानून शिकन आहे। तो हिकु ख़ानदान तबाह कयो आहे। तूं दोस्तनि जो न, हिन धरतीअ जो गद्दार आहीं। तारीख़ जे वर्कनि में तुंहिंजो किरदारु कारी मस सां लिखियो वेंदो। जेकॾहिं पिरे खे कुझु बि थियो, मूंखे कसम आहे इज़त ऐं ज़िल्लत जे मालिक जो, मां तुंहिंजो उहो हशर ऐं नशर कंदुसि जो ज़िंदगी भर यादि रखंदा। परू चई छॾियो, सम्झ लोह ते लीक अची वई। इहे अखर परूअ जा ज़िंदगी भर यादि रखजांइ। अच परू बात हलूं, ऐं चाचे मलूक खे बि पाण सां वठी था हलूं। हा हा, वञो, हले वञो। मूं तव्हांखे आज़ादु कयो आहे न, तॾहिं त वञो था, पखीअ वांगुरु पर हणंदा वञो। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।